अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे ॿुधायूं था हलूं तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जेका किस्त अचण वारी आहे उन में तव्हां ॾिसंदव त हाणे जेको सिजावल ख़ान जी घरवारी जेकी आहे ठीकु आहे न, उहो ॿुधाईंदी सच त असल में सारा कीअं इन चक्कर में फाथी ऐं कीअं मारी वई। हाणे जॾहिं सिजावल पंहिंजी घरवारी सां डिस्कस कंदो इन ॻाल्हि ॿुधाईंदो त पहिरियां हाकिमज़ादे हीउ क़दमु खयों, पोइ वरी सारा इहो क़दमु खयों, तॾहिं मूं उनखे मारे छॾियो। लेकिन उनजी घरवारी उनखे हक़ीक़त ॿुधाईंदी तूं ग़लती कई आहे, लेकिन इहो सॼो कमु हाकिमज़ादी जो आहे। उन सारा खे तो भॼाइण में इहो क़दमु खणायो, लेकिन सारा इहो क़दमु कॾहिं बि न खणे आ। पोइ आहिस्ता आहिस्ता सिजावल जे ज़हन में इहा ॻाल्हि अचणु शुरू थी वेंदी, थी सघे थो मतां मां किथे ग़लती त न कई आहे, मतां तकड़ि करे मूं गोली हणी मारे छॾियो ॿिन्ही खे, मूंसां त बची वियो, सारा मरी वई, छा मूं किथे ग़लती त न कई आहे। पोइ इन शइ जे पोयां डिस्कस कंदो, सोचींदो त आख़िर मूं ग़लती कीअं कई, कीअं इहो कमु थियो आहे। हाकिमज़ादी जे मथां बि थोरी घणी नज़र रखंदो ऐं सम्झी वेंदो, थी सघे थो मतां मूंखां ग़लती थी आहे। ऐं इहो बि तव्हां ॾिसंदो नेक्स्ट एपिसोड में मीर जेको आहे हलीमा ऐं मीर शाहमीर जे बारे में पंहिंजी भेण सां डिस्कस कंदो, सॼी कहाणी ॿुधाईंदो त कीअं कीअं हू नवाब खान उन्हनि खे गुम कयो। मां उन्हनि सां निकाह करणु चाहियां पियो, लेकिन नवाब खान उन्हनि खे गुम करे छॾियो। अॼु ताईं का ख़बर न आहे। मां परेशान आहियां, ॻोल्हे उन्हनि खे अलाए मारे छॾियईं, अलाए किथे क़ैद करे छॾियईं, अलाए काॾे करे छॾियईं। मां इन जे लाइ मूसा जे अॻियां नज़रूं नथो मिलाए सघां, मूसा ऐं भावल जो ॾोही आहियां। ऐं हाणे इहो बि तव्हां ॾिसंदो दोस्तो नेक्स्ट एपिसोड में त मूसा सरेआम घुमंदो, हाणे कंहिंखां बि कान टिजंदो, भली सिजावल हुजे या नवाब हुजे, कंहिंखां बि कान टिजंदो। ऐं नवाब हाणे बाहि बारी आहे सिजावल जे पोयां, पुलिस कढ लाए छॾी अथई। सिर्फ़ु भावल बयानु ॾे, सिर्फ़ु भावल जीअं बयानु ॾींदो सिजावल जे ख़िलाफ़ु त पोइ पुलिस उन खे ज़लील कंदी, लेकिन भावल पाण बदिलो वठण जे लाइ पुलिस जे अॻियां मथां बयानु न ॾे। अहिड़े हिसाब सां नेक्स्ट एपिसोड में सुठा सीन अचण वारा आहिनि ऐं ज़बरदस्त। ऐं कुझु किस्तनि जे अंदरि तव्हां ॾिसंदो त मीर ऐं मूसा जो ठाह बि मुमकिन थी वेंदो। इहो ठाह अनक़रीब बख़्शल बि कराए सघे थो, ऐं या दरिया ख़ान, ऐं इहो ठाह थी वेंदो। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते उदासी टीवी खे सब्सक्राइब करणु न विसारींदा। ख़ुदा हाफ़िज़।